अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ए बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाब वली मोहम्मद खां आम ख़बर शामिल कंदा हलूँ तो नवाब वली मोहम्मद लग बचलपुर हाई स्कूल में अज इंसाफ़ डॉक्टर्स फोरम के तरफ़ां बरसात मुतासिरन लाए मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। कैंप में 4 डॉक्टर 500 खां वधीक मरीज़न जो इलाज कयो। ॿारनि जो डॉक्टर सादिक काज़ी, डॉक्टर सुहेल अहमद चन्ना यूरोलॉजिस्टिक, डॉक्टर अब्दुल नबी कलोई, डॉक्टर गुलाम रज़ा लाखो ऐं ॿियनि डॉक्टरनि मरीज़न जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। इंसाफ़ डॉक्टर्स फोरम पारां पंहिंजे ख़र्च ते ख़रीद कयल दवाऊं मरीज़न के मुफ़्त ॾिनियूं वयूं, जॾहिं त OPD 700 खां वधीक रही आहे। वधीक केस मलेरिया, टाइफाइड, चमड़ी, चेस्ट इन्फेक्शन ऐं डायरिया जा ज़ाहिर थिया। उन मौक़े ते डॉक्टरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही वक़्तु ॾुखियो आहे, सिंध मथां ही मौक़ो आहे बरसात मुतासिरनि जी ख़िदमत करण जो। बरसात मुतासिर लाइ डॉक्टर्स फोरम जा दरवाज़ा खुलियल आहिनि। इंसाफ़ डॉक्टरनि तरफ़ां पंहिंजे ख़र्च ते दवाऊं ख़रीद करे खेनि इलाज जी सहूलत फ़राहम कई। डॉक्टरनि जो वधीक चवणु हुयो त अॻिते बि हर मुमकिन बरसात मुतासिरनि जी मदद कई वेंदी। नवाब वली मोहम्मद खां ज़ुल्फ़कार अली गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ बचलपुर हाई स्कूल में अॼु इंसाफ़ डॉक्टर फोरम जे तरफ़ां बरसात मुतासिरनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। कैंप में 4 डॉक्टर्स 500 खां वधीक मरीज़न जो इलाज कयो। ॿारनि जो डॉक्टर मोहम्मद सादिक काज़ी, डॉक्टर सुहेल अहमद चन्ना यूरोलॉजिस्टिक, डॉक्टर अब्दुल नबी कलोई, डॉक्टर गुलाम रज़ा लाखो ऐं ॿियनि डॉक्टरनि मरीज़न जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं ॾिनियूं आहिनि।